पंजाब खां कराची वेंदड़ कराची एक्सप्रेस फनी ख़राबी सबबि शहदादपुर रेलवे स्टेशन ते बीहजी वई। मुसाफ़िर ट्रेन खे हिकु बोगी जो प्रेशर पंप फाटण सबबि रेलवे स्टेशन ते बीहारियो वियो। रेलवे इख़्तियार जो चवणु आहे त रेल जी बोगी जो मरमती कमु जारी आहे, जॾहिं त ट्रेन में सवार मुसाफ़िर सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त पंजाब खां कराची वेंदड़ कराची एक्सप्रेस फनी ख़राबी सबबि शहदादपुर रेलवे स्टेशन ते बीहजी वई। मुसाफ़िर ट्रेन खे हिकु बोगी जो प्रेशर पंप फाटण सबबि रेलवे स्टेशन ते बीहारियो वियो। रेलवे इख़्तियार जो चवणु आहे त रेल जी बोगी जो मरमती कमु जारी आहे, जॾहिं त ट्रेन में सवार मुसाफ़िर सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। अवांखे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त पंजाब खां कराची वेंदड़ कराची एक्सप्रेस फनी ख़राबी सबबि शहदादपुर रेलवे स्टेशन ते बीहजी वई। मुसाफ़िर ट्रेन खे हिकु बोगी जो प्रेशर पंप फाटण सबबि रेलवे स्टेशन ते बीहारियो वियो। रेलवे इख़्तियार जो चवणु आहे त रेल जी बोगी जो मरमती कमु जारी आहे, जॾहिं त ट्रेन में सवार मुसाफ़िर सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि।